अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम दोस्तन जी ख़िदमत में सलाम होवे। दोस्तों ही वीडियो मुख़्तसर तव्हां सभिनी जे लाइ हिन में हिकिड़ी ख़ुसूसन ऐं तव्हांजे साम्हूं ॻाल्हि रखंदुमि त जब शरीफ़ वारी राति आहे। हिन राति जो अला मक़ाम आहे। हिन राति में अल्लाह तबारक व तआला असां तव्हांजे महबूब मदीने वारे साईं खे अर्श मौला ते घुराए करे पंहिंजो रूबरू दीदार करायो। त हिन राति जे अंदरि कुझु नवाफ़िल आहिनि जेके अव्हांखे आउं ॿुधायां। उहे नफ़िल अव्हां नवाफ़िल हिन तरीक़े सां पढ़ंदव त उन नफ़िलनि पढ़ण सां अव्हां जूं पाक जा अल्फाज़ आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो सहाबी रसूल आहे। उहे फ़रमाईंदा त मदीने वारे साईं फ़रमायो त जेको बि मुस्लमान मां मदीने वारे साईं जो उम्मती इन राति ही नवाफ़िल हिन तरीक़े सां पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला उनखे दुनिया जी मुहताजी खां बचाईंदो। इन जी हिकिड़ी फ़ज़ीलत ऐं इन जी ॿी इहा आहे जो अल्लाह ताला उन खां उन जी क़ब्र खे कुशादो कंदो। ऐं नंबर 3 अल्लाह ताला जॾहिं बि उन जो ख़ात्मो थींदो उन जो ख़ात्मो ईमान ते थींदो। ऐं नंबर 4 अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत जूं हवाऊं नसीब कंदो। जेका बि दुआ बानो घुरंदो अल्लाह तबारक व तआला उन जी उहा दुआ बि क़बूल कंदो। उन में उहे नवाफ़िल कहिड़ा आहिनि उन्हनि जो तरीक़ो अव्हां ताईं मां पहुचायां थो। उमेदु आहे दोस्त वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा। अचो अव्हांखे आउं नवाफ़िल ॿुधायां। टोटल थींदा 6 नफ़िल ऐं उन जूं रकातूं जेके थींदियूं टोटल 12 थींदियूं। त 6 नफ़िलनि खे कीअं पढ़णो आहे इन जे पढ़ण जो तरीक़ो इहो आहे। 2 नफ़िल करे 2 रकातूं करे अव्हांखे पढ़णो आहे। पोइ उन जो तरीक़ो हीअ आहे जो अव्हां पहिरीं रकात में अलम शरीफ़ पढ़ी यानी सूरह फ़ातिह। उन खां बाद अव्हां उन में 3 दफ़ा सूरह इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र ऐं उन खां बाद 12 दफ़ा क़ुल हुवल्लाहु पढ़ंदो। यानी टोटल जेके 12 रकातूं आहिनि टोटल 6 नफ़िल 12 रकातूं तव्हांखे इन तरीक़े सां पढ़णियूं। इंशाअल्लाह आख़िर में अव्हां जेका दुआ घुरंदव अल्लाह ताईं ज़रूरु क़बूल कंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जन दोस्तनि ही वीडियो पूरो ॾिठो अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं करे ऐं हिन बाबरकत भलारी राति जे सदके अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पाक मदीने जी हाज़िर नसीब फरमाए। रहमतों के ताज वाले दो जहां के राज वाले आसियों की लाज वाले अर्श की मेराज वाले या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका।